इब्राहिम साहब, ही जेको अॼु हिकिड़ो नंढिड़ो ट्रेलर थियो, जेके कैदी सां मुलाक़ात लाइ आया उहे पाण कुझु वक़्त जे लाइ कैदी बणिजी विया, सो इहो हिकिड़ो पैगाम त सभिनी जे लाइ हूंदो त जेकॾहिं अव्हां जेल में मिलण जे लाइ बि अचो था त पाण ॿधिजी था वञो, त पोइ जेकॾहिं अव्हां तहरीक हलाई त पोइ अव्हां सां छा थींदो। असां हिनखे इन तनाज़ुर में ॾिसूं या इहो कहिड़ो मैसेज ॾियण जी कोशिशि कई वई आहे, या मौजूदा कंडीशन में उहा ई ॻाल्हि जीअं असीं चऊं पिया त जॾहिं एस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत सेम पेज ते हुजनि, बल्कि इताद हुननि जी मथी लेवल ते हुजे, जेको घुरनि बि नथा उहो मिली थो वञे, इन कंडीशन में PTI जेकॾहिं का तहरीक हलाए थी त पोइ रिप्लाई हुकूमत जी तरफ़ां रद्द अमल छा थी सघे थो? जेके अॼोकियूं गिरफ़्तारियूं आहिनि इहे जस्टिस मंसूर अली शाह जी ॿोली में जेके चऊं त इहा गपशप हुई, हिकिड़ी गपशप हुई। अच्छा, हुकूमत बिल्कुलु मज़बूत आहे, पर आउं नथो सम्झां हुकूमत एतिरी मज़बूत आहे जेतिरी इमरान ख़ान जी हुई। मज़बूत हुकूमतूं ऐं राति पेट में किरंदियूं असां ॾिठियूं आहिनि, उनजे करे इन पासे खे तव्हां छॾे ॾियो। ओके, मसइलो इहो आहे त PTI जेको सो आहे उन में सत केतिरी आहे, पाण माण्हू ॻोल्हे खणी रोडनि ते निकिरे, स्ट्रीट पावर केतिरो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त PTI वटि चार्टर आउट डिमांड कहिड़ो आहे। टी ॻाल्हि इहा आहे त PTI जेको सो आहे उहो पंहिंजनि माण्हुनि मां कंहिं कंहिं ते एतबार कंदी त उहे माण्हुनि खे कढी ईंदी, छाकाणि जो हाणे हर ॿिए माण्हू ते इहो इल्ज़ाम थो लॻे त उहो जेको सो एस्टेब्लिशमेंट जो माण्हू आहे। हर टे माण्हू ते जेको सो आहे उहो इल्ज़ाम थो लॻे त पहिरीं त क़यादत जो बहरान आहे। चोथीं ॻाल्हि इहो लेम एक्सक्यूज़ आहे त इमरान ख़ान काल ॾिनो सॼो मुल्क कोन बंदि थी सघे, मुल्क बंदि करे सघे थी PTI, बिल्कुलु करे सघे थी। उनजे लाइ शर्त आहे त उनजे पोयां जनरल पाशा जहिड़ो हुजे, जनरल ज़हीरुल इस्लाम जहिड़ो हुजे, जनरल राहिल शरीफ़ जहिड़ो माण्हू हुजे बिछल, उहो मुल्क बंदि थी वेंदो हलियो, वॾो सही, जलसो थी वेंदो हलियो, वॾी रैली थी वेंदी हली, पार्लियामेंट ते हमिलो बि थी वेंदो, PTV ते हमिलो बि थी वेंदो हलियो। हाणे अहिड़ो माण्हू जेको सो आहे उहो पहिरीं ॻोल्हिनि ऐं पोइ मतिलबु थी न वेंदो ई हलियो, सम्झूं, बाक़ी न को PTI में पोइ त न ई हा सम्झूं। असांजे तरफ़, हा हू पाण बि चवंदा असांजे तरफ़ां न ई सम्झो, असांजे तरफ़ां जवाब ई सम्झो।